नाज़रीन अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त जैकबाबाद में गुज़िरियल ॾींहुं अज़ादारनि ऐं पुलिस विच में थियल झेड़े जो केस शिया अॻवाणनि सैयद एहसान शाह ऐं बंदे अली जाफ़री समेत 240 ॼणनि ख़िलाफ़ सिटी थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त जैकबाबाद में गुज़िरियल ॾींहुं अज़ादारनि ऐं पुलिस विच में थियल झेड़े जो केस शिया अॻवाणनि सैयद एहसान शाह ऐं बंदे अली जाफ़री समेत 240 ॼणनि ख़िलाफ़ सिटी थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं शहादत हज़रत अली अलैहिस्सलाम जे मौक़े ते निकितल मातमी जलूस दौरान पुलिस ऐं अज़ादारनि में थियल झेड़े बाद सिटी थाणे ते शिया अॻवाणनि सैयद एहसान शाह, बंदे अली जाफ़री, गुलज़ार शाह, कामरान शाह, राजा शाह, असलम मुग़ल, जावेद मुग़ल, मनसब बिरोई, सजाद मुग़ैरी, मोहम्मद मलूक सदायो, राजा तहीम समेत 40 सुञातल ऐं 200 अणसुञातल जवाबदारनि ख़िलाफ़ हुकूमती फ़ैसिले जी भंजकड़ी करण, पुलिस मथां हमिलो करण ऐं मौतमार धमकियूं ॾियण समेत 10 कलमनि तहत केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस सैयद एहसान शाह समेत 23 ॼणनि खे गिरफ़्तार पिण करे वरितो आहे। नाज़रीन बर वक्त ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।